दोस्तों कुछ ज़मानो अॻु पहिरियां जी हीअ ॻाल्हि आहे। ॿ हिकिड़ा भाइर रहंदा हुया। ॿिन्हिनि जी भाइरनि जी पाण में प्रीत वॾी हुजे। हिकु शादीशुदा हुजे, ॿियो गैर शादीशुदा हुजे। हुननि जा पीउ माउ हिन दुनिया में न हुजनि। पोइ वॾे भाउ जे मथां इहा ज़िमेवारी हुई त नंढे भाउ जी शादी कराइणी पई हुनखे, की ॿी भाषे मां वञी हिन पंहिंजे भाउ जो रिश्तो कराए ऐं हुन जी शादी कराए आयो। पोइ हुननि जी पंहिंजे हिसाब सां तंहिं वक़्त जा हू बि बादशाह हुया। हुननि वटि रब जो ॾिनो गंज हुयो। पोइ हू जेको भाउ जेको शादी कराए आयो, हीउ पंहिंजे हिसाब सां वॾो भाउ फ़ैसिला हेॾां होॾां पंहिंजी बादशाही संभालणु लॻे। नंढो भाउ जेको हुजे सो उहो शादी करे जो आयो त पंहिंजे घरवारीअ खां परे वञे ई कोन पियो। सॼी राति ॾींहुं पंहिंजे कमरे में उन्हनि में रहनि पिया, न हेॾे पिया थियनि न होॾे पिया थियनि। वॾो भाउ जो हेॾो होॾो फ़ैसिला करे मुल्क सां राज सां मुंहुं ॾेई मोटे पियो। ॾिसे पियो अची भाउ घर वेठो आहे, कमकार काॾे ॿाहिरि वञे कोन थो। कुझु ॾींहं गुज़रिया, हफ़्तो ॾेढ त अची पंहिंजी भाॼाई खे चयो, वॾे भाउ हुनजे, त भाॼाई ॻाल्हि ॿुध, जंहिं ॾींहं खां वठी अधे सां तुंहिंजी शादी कराए हिते आया आहियूं हवेलीअ में, त अधो घर खां ॿाहिरि हिकु क़दम बि न रखियो आहे। दुनिया जा हले केतिरा कम असांजा रहिया पिया आहिनि। असां कईंदासीं त खाईंदासीं, न त कीअं खाईंदासीं। मां अवाम साम्हूं ॼां जा पंहिंजे हिसाब सां कमकार ते वञा। सो महिरबानी करे अधे खे तूं ई चओ, मुंहिंजो चवण लाइ वठी हले न, पर तूं चवेंसि तोसां मोहबत थो करे नथो निकिरे तॾहिं। सो चवेंसि की कमकार खे ॾिसे। सो डायरेक्ट मुंहिंजी नाल न चइजांसि मथां हू कावड़ सटे। सो तूं पंहिंजे हिसाब सां चइजांसि, जे सही आहे अदा सुबुह साजर मुंहिंजो मुड़ुसु तुंहिंजे हवेली में मराल दरबार में पुॼी वेंदो। पोइ जेको कमु तूं ॾिसंदे उहो कंदो। सही थोरी देरि खां पोइ हीअ पंहिंजे कमरे में वञी ऐं बूथ किनो करे मुड़ुस सां वेही रही। मुड़ुसु पुछा कयोसि, ॾे हवाले छा थियो भला, जी बूथ ख़राबु लॻो पियो आहे। जे पाड़े में हिकिड़ो आया मिट अज़ीज़ा दोस्त जेका आहिनि, दोस्ताणियूं संगताणियूं असांजियूं, सो ईंदियूं तारीख़, उन्हनि अॼु मूंखे मेणा ॾिना त तुंहिंजो कहिड़ो मुड़ुसु आहे जो तुंहिंजो घर में वेठो आहे। अॻे त इहो घर में कोन वेहंदो, असां ईंदियूं वेंदियूं हुआसीं त इहो घर खां ॿाहिरि कमकार ते हलियो वेंदो हो। जंहिं ॾींहं खां वठी तूं आई आहे त हीउ घर में ई वेठो आहे। ॾिसूं इहो घर में ई वेठो आहे, कमकार कोन थो करे। इहो कहिड़े हिसाब सां हिलाल करे त कुझु खाओ न, मूंखे ईअं मेणा ॾिना अथनि। हिन चयो सही आहे, इहा ॻाल्हि आहे त पोइ मां वञा थो काॾे न काॾे कम ते, तोखे जीअं दुनिया मेणो न ॾे। मगर को बूथ सिधो कर, तूं सफ़ा बूथ ख़राबु करे वेही रही आहे, हाणे कुझु खिल। हुनखे इहा ॻाल्हि जंहिंमहिल कयईं हूअ बि खिली पाण में चटो ॾाढो कई न। खेर सां अची सुबुह हार सिंगार करे सिधो सो भाउ वटि आयो। भाउ खे चई, भाउ हाणे जेको कमु ॾसीं सो मां करण लाइ तयारु आहियां, हाणे तुंहिंजी वधीक मर्ज़ी। भाउ चवणु लॻो, भाउ नंढे खे त अदा तूं नईअ मां शादी कई आहे, तूं इहे बादशाही संभाल ऐं राज भाग संभाल, त मां ही सोन वग़ैरह जेको बि आहे सौदो वापारु उहो मां करण थो वञा भाई ॿिए मुल्क में बादशाहिनि में। सो हितो राज भाग ऐं घर सभु कुझु तूं संभाल। सो हाणे तुंहिंजी हवेली ऐं मुंहिंजी में फ़र्क़ु आहे। मां त तुंहिंजी घरवारीअ ॾे न वञी सघंदुमि न, भला तूं ईंदे वेंदे मुंहिंजो अञा नंढड़ो पुटु बि आहे। तूं नईअ में शादी कई आहे, तूं पंहिंजे हिसाब सां घर रहो, मां पंहिंजे मुल्क सां बादशाही जे हिसाब सां सौदो वापारु करे थो अचां। भाउ नंढो चवणु लॻो, दादा तूं हितो राज भाग सां मुंहुं ॾींदो थो अचे, तूं ई इहो संभाल पंहिंजो कमु, इहो मूंखां न थींदो। मां सौदो वापारु थोरो घणो करे वेंदोमांइ, बाक़ी मां इहा बादशाही जो कमु न थींदो ई। पोइ जेका महीनो ॾेढ लॻो मां घुमी फिरी मोटी ईंदुमि। सो तूं पंहिंजो कमु संभाल। इन भाउ नंढे ऐं वॾे पाण में सलाह करे नंढे खे नेठि चईं, नथो मुड़े त तूं वञ भला। हिन खे पंहिंजे हिसाब सां खुर्जिनियूं दुनिया जूं भरे ॾिनई त सौदे वापार ते ही निकिरी रवानो थियो ॿिए मुल्क में। छॾ हिन खे, वठि हिन जे भाउ ऐं हिन जी घरवारीअ खे। कुझु ॾींहं पहिरियां कुझु ॾींहं गुज़रिया त फ़क़ीर हिकिड़ो अची सदा ऐं सो भाउ जी मलात ऐं अधु भाउ जी मलातुनि में फ़र्क़ु थोरो हो। अलॻि पंहिंजे हिसाब सां हुई मलात थियल, हू पंहिंजे हिसाब सां, पर चौवाटी हुन वांगुरु कोट वरियल वञो पंहिंजे हिसाब सां दीवार हुई। भाउ नंढे जी मलात में अची फ़क़ीर सदा आई शहज़ादीअ वञी चयो बानीअ खे, त बानी फ़क़ीर आयो आहे, फ़क़ीर खे कुझु अन्न वग़ैरह जेको घुरे थो त ॾेई अचेसि। साईं
बानी वही किलो अन्न जो खणी वही सिधो सो फ़क़ीर खे ॾिनई। फ़क़ीर न वरितुसि, चई बानी खेर न वठंदुसि मां। वरी हीअ मोटी वई शहज़ादीअ खे चवणु लॻी, शहज़ादी बादशाह फ़क़ीर खेर नथो वठे, बादशाहज़ादी तो हाणे। चई नथो वठे, चई न। चई किलो आहे त 2 किलो करे, सेर आहे त 2 सेर करे ॾियसि। वरी हीअ वई वञी पंहिंजे हिसाब सां सेर हुयो 2 सेर करे अची हिन खे ॾिनई। वरी बि हिन न वरितो फ़क़ीर। वरी बानी मोटी आई बादशाहज़ादी खे चवणु लॻी, बादशाहज़ादी फ़क़ीर त खेर कोन थो वठे। चई हूअं 2 सेर आहे त 4 सेर करे ॾियसि। वरी हीअ 4 सेर करे ॾिनसि। वरी बानी खणी वई, वरी फ़क़ीर कोन वरितुसि। वरी बानी मोटाए आई, बानीअ खे चवणु लॻी, हाणे बानी जेको तोखां खजे तूं खणी वञेसि, नथो वठे त पोइ हाणे वधीक पुछा कयूं था, छा थो चवी। बानीअ को जेको खगो 10, 12, 15 किलो जेको खगुसि सो बानी सिधो सो वञी खणी आई, ते बि हिन फ़क़ीर कोन वरितुसि। फ़क़ीर मोटाए ॾिनसि, वरी ज़ोर ॾेई वीचारी खणी आई। वरी शहज़ादीअ चयो त भला हाणे अन्न वग़ैरह कुझु नथो वठे त हीअ पैसा कुझु चंद खणी वञे त तंहिं वरे में सिक्का हूंदा हुआ। पोइ हिनखे सिक्का जेका बि ॾिनई पंहिंजे हिसाब सां ॾिनई। चई त वञ फ़क़ीर खे ॾे त बसि खेर नथो वठे, ॿियो त अन्न नथा सिक्का वठे, भला उहे खाइण में सवला था लया। वरी बादशाहज़ादीअ जी बानी वई वञी फ़क़ीर खे ॾिनई। फ़क़ीर कोन वरिता सिक्का बिना पैसा कुझु बि। पुछा कयईं त ॾे हवालु फ़क़ीर, हाणे छा मसइलो आहे? हुन बानीअ पुछा कयसि। चई ईअं मां खेर कोन वठंदुमि। जॾहिं शहज़ादी पाण अची मूंखे खेर ॾींदी त मां वठंदुमि, न त बानीअ खां मां खेर न वठंदुमि। बादशाहज़ादीअ खे बानीअ जंहिं महिल इहा हवालु कयो, बादशाहज़ादी परेशान थी वई। मूंखे मुड़ुस जी इजाज़त न आहे जो चाउठ खां अंदरि पेर टपाए कंहिंखे गैर मर्द खे या फ़क़ीर खे या कुझु ॾियां, इहा मूंखे इजाज़त कोन्हे। हाणे बानी तूं वञु, मुंहिंजो मुड़ुसु कोन्हे पर मुंहिंजो ॾेर वॾो आहे, इन खां पुछा करे आहे त मां कयो फ़क़ीर आयो आहे, फ़क़ीर खे मां ॾेई सघां थी या न। हिनखे कलाकु ॾेढ थी वियो वेठो आहे। सिधी साईं बादशाहज़ादीअ जी बानी वई सिधो सो बादशाह खे वञी हवालु कयईं त हीअं तुंहिंजे भाउ जी हवेलीअ में शहज़ादीअ ॾे आयो आहे बादशाह सलामत खेर वठणु। फ़क़ीर पर चवे थो त बादशाहज़ादी खेर ॾींदी त मां वठंदुमि, न त मूंखां नथो वठे। हुन वटि जमायत मतिलबु त पंचायत घणी वेठी हुजे अवाम। सो हिन चयो त हाणे मां हितो कोन छॾे वञा, तूं चइसि बादशाहज़ादीअ खे हिकिड़ो चाउठ हुजे पेर अंदरां हुजे, हिकु ॿाहिरि हुजे, हथु ड्रेगारे फ़क़ीर खे खेर ॾे, जीअं को ॿाहिरो माण्हू असांजे मतिलबु त हुनखे बादशाहज़ादीअ खे न ॾिसे। सिधो सो बानी मोटी आई अॼु बादशाहज़ादीअ खे चयईं त बादशाहज़ादी तुंहिंजे ॾेर चयो आहे त हिकिड़ो पेर अंदरि, हिकु पेर ॿाहिरि, ऐं फ़क़ीर खे भली खेर ॾिए पर को ॿाहिरियो अवाम न ॾिसे। चयईं सही आहे। सिधो सो हीअ खेर खणी वई, बानीअ खे चवणु लॻी तकड़ी तकड़ी तूं वञ की बाज़ार में ॾिस को ॿियो ॿाहिरि अवाम, ॿियो त कोठ मां केरु कोन्हे न। बानी वई तकड़ि में चयईं बादशाहज़ादीअ खे चवणु लॻी साइण ॿाहिरों केर ई कोन्हे, तव्हां भले ला धड़क थी अचे फ़क़ीर खे खेर ॾियो। हिन फ़क़ीर खे खेर ॾिनो। फ़क़ीर खे खेर जो हथु वधाए ॾिनई त हिन चाउठ खां पेर अंदरि ॿाहिरि न रखियो, ईअं ई पई ॾिए। फ़क़ीर न वरितुसि। फ़क़ीर चवणु लॻुसि हिकिड़ो पेर तुंहिंजो चाउठ खां ॿाहिरि हुजे, ॿियो अंदरि हुजे, तूं मूंखे खेर ॾे, मां बिस्मिल्लाह करे वठंदुमि, बाक़ी ईअं न वठंदुमि। नेठि हुनखे मजबूरनि हिकिड़ो पेर अंदरि ॿियो ॿाहिरि करे हिनखे खेर फ़क़ीर खे ॾिनो। हिन फ़क़ीर वठंदे चोटीअ मां हथु बादशाहज़ादीअ खे पटगेरी कीअं पाण बाज़ थियो उॾामो हलियो वियो। इहा बादशाहज़ादी खयूं। बानीअ रड़ियूं कयूं, अवाम रड़ियूं कयूं, वॾियूं रड़ियूं थियूं, पर हीअ त बाज़ गेरी बणायूं शहज़ादीअ खे खयूं हलियो वियो। जॾहिं ख़बर बादशाह खे वञी पई, बादशाह जो आयो ॾिठे त भणा कारीअर कख वाक़ई बि खजी वई अधे जी मतिलबु घर वारी भाॼाई मुंहिंजी। हाणे के मसइलो थिए अधो त मुंहिंजे मथां वज़ तूं नागूं एतबार करे पंहिंजे घर वारे फिटी करे मुंहिंजे चवण ते सौदे वापार ते हलियो वियो। हाणे त वॾो कमु थी वियो। ॾिठे त बणा वियो हीअं ओभारे तरफ़। हाणे चयईं त हाणे बादशाहज़ादी पंहिंजी घर वारी जेकी हुयसि वञी उनखे चयईं त हाणे भलो थी ला करई। अधो त पंहिंजी घर वारी मुंहिंजे एतबात ते फिटी करे वियो, मुंहिंजे भरोसे। हाणे उनखे बाज़ खणी वियो, पटगेरी जादूगर खणी वियो, अलाए कहिड़े मुल्क जो। हाणे जेसि ताणी
मूंखे न ॻोल्हींदो मोस्तानी अधो त मूंखे मेणा ॾींदो हेॾो सारो असांजी प्रीत आहे पाण में हली वेंदी मां घर न वेहंदुसि सो बादशाही हीअ इन पई अथई मां पंहिंजे भाॼे जी तलाश में वञा थो हीउ मुंहिंजो जेको नंढड़ो पुटु आहे इहो कुझु जवान थिए शायदि मोटा हले न तो हिनखे पढ़ाए वग़ैरह कजांइ पढ़ाइजांइ सो हीअ बादशाही तुंहिंजे हवाले ते हाली मां वञाए थो पंहिंजी भाॼे जी जाचा में हेसि घर वारे खां मोकिलाए ऐं तरफ़ उन रवानो थियो ते हलंदो होकलींदो होकारींदो वञे पियो 15 ॾींहं पंधु कयईं सिधो सो वञी उन मुल्क ते पुॻो हिकु धनार बीठा धनारनि खां पुछा कयईं त हेड़े आरे पारे हीअं हिकिड़ो बाज़ ऐं हीअं गेरी खणी कहिड़े तरफ़ विया तव्हां ॾिठा वाइठा न चई हा वाक़ई बि खोड़ ॾींहं गुज़री विया इन ॻाल्हि खे सो हिकिड़ो बाज़ ऐं वाक़ई बि गेरी खई वियो पे पट गेड़ी पोइ ही चोटियाड़ी शहर नथा ॾिसो चई इन शहर ते खणी वई हिन चयो हाओ जी हाओ चई धनारनि खां मोकिलाए हकलींदो होकारींदो सिधो सो उन चोटाड़ी शहर में पुॻो हिनखे सिज हिते लही पियो चोटाड़ी शहर में जंहिं महिल पुॻो त हाओ ॾिसे त मुल्क में सफ़ा सालैंड लॻो पियो आहे न बाहि आहे न कुझु बि न आहे मुल्क में शोर शबाबी न आहे सभु सफ़ा सुकून लॻो पियो आहे ॾिठे न बणा हिकिड़ी कुंड में बाहि चिलके पई ही सिधो सो वियो उते हिकु लोहर जो घरु हुजे लोहर हिकु वण जे लिम जे वॾो लिम जो वणु हुजे उन जे हेठां बाहि मचायूं सियारे जी राति ई वेठो हुजे अचे हिन लोहर खे सलाम वरायो अस्सलाम वालेकुम लोहर हिनखे वालेकुम सलाम चयो चई मां वेह मुसाफ़िर अचे ही वेठो हिन सां सॼो हिन तेर पितर हवालु कयो त हीअं हेड़े आरे पारे सो मुंहिंजी भाॼे हुई उनखे पटागिरी करे जादूगर खणी आयो सो हाणे आयो हिन मुल्क ते आहे तूं ॾे हाल अहिवाल चई भाऊ इहा भली करे आए सची ॻाल्हि आहे इहा वाक़ई बि हिते जादूगर जो ही शहर आहे ही मूंसां जादूगर ईंदो आहे सुबुह जो ढारे रांदि खेॾंदो आहे वरी शाम जो हलियो वेंदो आहे सो महिल त हिन मुंहिंजे पासे में अथसि सो जादूगर वाक़ई बि हिकु खणी आयो आहे ख़ूबसूरत औरत मूंसां हवालु कयो अथई बाक़ी मूं ॾिठी न आहे हीउ जेको बि शहर तूं ॾिसे थो हिनमहिल शहर हे वॾो आबाद हुयो पर इन जादूगर अहिड़ो जादू हणी माण्हुनि खे पिंड बणाए पथर जा माण्हू फिटी कया आहिनि माल रिज़्क़ कुझु बि न आहे हीउ मूंसां सिर्फ़ु ढारे रांदि खेॾंदो आहे मूंखे इन करे ज़िंदा रखियो अथई न त मूंखे बि पुतलो बणाए छॾियईं हिन जी हाओ जी हाओ हाणे कंहिं मसइलो थींदो जी हाणे हिकु ई मसइलो थींदो हू सुबुह साझर सां अची हार सिंगार करे अची मूंसां ढारे रांदि खेॾंदो आहे जेकॾहिं मां खटे वञा ते बि 10-15 लकुड़ मूंखे हणंदो आहे जे हू खटे वञे ते बि 10-15 लकुड़ मूंखे हणी पोइ त उथंदो आहे हाणे हिते ईंदो सुबुह साझर सां तोखे मां उथारींदुमि तूं वञी कुंड जो पोएं पासे ॾांहुं बीह रहिजांइ दरवाज़े खुलण जो आवाज़ु ॿुधी त वरी हीउ हेॾे ईंदो तूं अंदरि घिरी वञी पंहिंजी भाॼे सां मिलजांइ जे भाॼे तोसां हले थी भली उहा अची वञे बाक़ी शाम ताईं गिरंडी मां तो ॼाई मोह ते हूंदो आहे काॾे बि न उथी वेंदो आहे हिन जे हाओ जी हाओ हिन साईं हिन जी लोहर जी सलाह ॻाल्हि ॿुधी ऐं राति सुम्ही पियो चीअ ॾिठे त ॾींहुं थियण वारो आहे लोहर हिनखे उथारियो वारो कर जल्दी वञ सो मला त इन जे पोएं पासे में बीह वञी दरवाज़े खुलण जो आवाज़ु ॿुधे त तूं पोइ अंदरि घिरजांइ सही वञी दरवाज़े उन महिलात जे पोएं पासे में छपी वेठो जीअं जो हू लोहर जे तरफ़ रवानो थियो उहो देव जेको जादूगर त हलियो वियो सिधो सो जीअं दरवाज़ो लाहियूं पंहिंजे हिसाब सां हलियो वियो हिन चीकार दरवाज़े जो ॿुधो ही निकिरी वियो 2 मिंट छॾे वरी ही बि रवानो थियो सिधो सो दरवाज़ो लाहे अंदरि वञे त हिन जी जेकी भाॼे हुई सो आहे जादूअ जे ज़ोर ते उन कपाई में अंदरि बंदि थियल हुई पोइ हिन वञी उन कपाई मां हिनखे आज़ादु कयो अचे हिन भाॼे सां मिलियो भाॼे खे हाल अहिवालु कयईं चई त ॾे हाल अहिवालु चई जीअं तूं चवंदे तीअं थींदो हलाईंदे वठी हलंदे मां हलण लाइ तयारु आहियां पर हिकु ॻाल्हि मां जादूगर खां पुछा कई आहे 12 कोहनि ते हिन जी जादू पखिड़ियल आहे 12 कोहनि अंदरि जे असां किथे बि हिनखे ख़बर पइजी वई असांखे पकिड़े वेंदो पर 12 कोह असां निकिरी वञो जीअं पर पोइ ही न पकिड़े सघंदो हिन जो जादू कमु न कंदो
हाओ जे हाओ अचे हिननि ज़ोर ॾिनो अचे हिन ज़ोर ॾिनो अचे उतो भाॼे खणी अचे निकिता न ॿई अच हण हण हल हलां हल हलां अची ही डुकिया ते अचे डुकिया सिॼी पे अची वेझो थियो आहे जादूगर बि उतां पंहिंजे ढारे रांदि छॾियूं ऐं सिधो सो पंहिंजे मला तरफ़ आयो जंहिं महिल ॾिठई त भणा कारीअरा कख हिन पंधु हिननि कयो हो 11 को 12 मतिलबु त 12 को आख़िरी को रहियो अची हिननि ज़ोर ॾिनो पंहिंजे हिसाब सां इहो बादशाह जो हुनजो जादूगर जो दंगो आहे हिननि खे ख़बर पई हिननि ज़ोर ॾिनो पर जादूगर खे जंहिं महिल ख़बर पई अची वियो जादू पिखरी त देरी न कई उन महिल ई बाज़ थी हुनखे हिकिड़े चंबे में ॿिए में हुनखे चंबे में खणी सिधो साॻी मालात में अची पुॼाई हुनखे चाउठ जो घुंघरू करे फिटी कयईं हुनखे साॻी जॻह ते कपाई में साॻे हिसाब सां रखी फिटी कयईं सयाणे हू बि हथी को थी वियो हू बि हथी को थी वियो छॾ हिननि ॿिन्हिनि खे वठि हुनखे हिनजो जेको भाउ कमाइण वियो साईं कमाए पंहिंजे हिसाब सां सौदो वापारु करे सिधो सो मोटी जंहिं महिल पंहिंजे घर आयो मलात में जो आयो त ॾिठई त भणा कारीअरा कख त मुआरी घर वारी न कुझु बि न अधो पुछागे भाॼाए को ॾे हाल वाल अची हीअं तुंहिंजी घरवारीअ खे फ़क़ीर थी हिकु जादूगर खणी वियो पटगेरी करे सो भाणे बि उन जी तलाश सां वियो आहे तो निकिरी सो उहो बि कोन मोटियो आहे अला आलम तो ॼाणे त हाणे ही काॾे विया हुन पंहिंजे हिसाब सां जेको महीनो ॾेढ कमायो सो चई त हीअ अमानत तौरु दुनिया सॼी टोटल पई अथई अधो बि वियो आहे त मां बि पंहिंजी घरवारीअ जी जाचा में वेंदुसि अधे खे बि जाचा करे ईंदुमि उन खे बि जाचा करे ईंदुमि थी सघे मथां की मुसीबत मुंहिंजनि मथां छॾाए वञा पर हीउ जेको असांजो मुंहिंजो भाटियो आहे इन खे कहिड़ी बि हालत में तूं पढ़ाए ऐं जवान करे वॾो करे पोइ पंहिंजे हिसाब सां हिन खे सम्झाइजांइ हीअ तुंहिंजी मथां भाॼे ज़िमेवारी अथई अधो बि कोन्हे को हाणे घर जी नंढी वॾी हिनमहिल तूं आहे बाक़ी मां त वञा थो अधे जी जाचा में ऐं पंहिंजी घरवारी जाचा में इंशाल्लाह मां चंद ॾींहंनि में हुननि खे वठी विया सही सलामत मोटंदुमि जे न बि मोटां पर हिन नंढड़े असांजी भाटीअ जी पारत अथई सही बि पंहिंजे हिसाब सां पंहिंजी भाॼाई खे उन छोकिरे जी पारत करे ऐं हीअ बि भाउ ऐं पंहिंजी घरवारी जी तलाश में निकिरी पियो हकिलींदो हुकाईंदो सिधो सो वञी उन्हनि धनारनि वटि पुॻो जिथे ख़ासि उते माल चारींदा हुआ धनारनि खां पुछिया कईं त अहिड़े आरे पारे हीअं मसाला सॼो हुननि हक़ीक़त करे हिननि खे ॿुधाईं धनारनि चयो वाक़ई बि हमरा तव्हांरो ई हवालु करे असांखां इन बारे में पुछा कई हमरा सो वियो आहे हमरा असां न मोटंदे कोन ॾिठो आहे वियो इन तरफ़ आहे इहो चोटारी शहरु आहे इन शहर में वियो आहे वरी हमरा न मोटियो आहे इहो जादूगर जो शहरु आहे सभु कुझु हिते ई आहे बाक़ी भाणे कोन मोटियो वाक़ई बि असांखो हाल वाल वठी वियो आहे धनारनि चयुसि हिन बि जो सही आहे हे बि हकिलींदो हकाईंदो सिधो सो वञी उन साॻे लोहार वटि वञी पुॻो उन साॻे लिम हेठां हे बाहि भरे पई सिज लहियो हिन लोहर वटि पुॻो लोहर सां जी हाली हवाले थियो त भाऊ हीअ ॻाल्हि मां हेतिरी ॻाल्हि आहे हीअं मुंहिंजो भाउ ऐं मुंहिंजी घरवारी हिते आया न सो हिननि जो ॾस पंध को ख़बर आहे की हा वाक़ई बि साॻे तरीक़े तां मूंखां हिकु तुंहिंजे माण्हूअ वाक़ई हमरा पुछा कयो आहे उन खे मां ॾस ॾिनो उहो कोन मोटियो शायदि पर ॿाहिरियों हलियो वियो उहा का बि गारंटी नथो ॾियां बाक़ी वाक़ई ही जादूगर जो हिते शहरु आहे ही सॼो मुल्क उन बुंडुबाण करे फिटी कयो आहे सारी हक़ीक़त हिन खे करे ॿुधाईं त हिन मूंसां ढारे रांदि खेॾंदो आहे हिन टाइम ते ईंदो आहे सोचे करे सुबुह साझर सां तूं वञी उन गेट ॾो ॿाहिरों बीजांइ हीअ जीअं निकिरे दरवाज़े जो निकिरण जो आवाज़ु ॿुधे तूं अंदरि वञे जे भाउ तोखे मिले या तुंहिंजी घरवारी तोखे मिले तूं पंहिंजा वठी वञु बाक़ी सुबुह खां वठी शाम ताईं गारंटी मां थो ॾियां हीअ मोहत ई हूंदो आहे जादूगर जे हाओ सही हिन खे पंहिंजे हिसाब सां ख़िदमत मानियूं जेकियूं खाराए प्यारे हिन खे हंधि वग़ैरह ॾेई उन लोअर हिन खे सुम्हारे फिटी कयो हाओ सही ख़ैर सां थी सुबुह हिन खे उथारे सुबुह साझर सां माल जो वारो कर पर पोइ पासे न थी बि त जीअं दरवाज़ो लही त तूं वञी मिल पंहिंजनि सां हे बि साईं डुकी वञो ने पोइ पासे ॾो थी बीठो जीअं जादूगर निकितो हार सिंगार कयूं सिधो सो लोअर ॾे हलियो वियो हू जो पोयों फिरी सिधो सो वञी
वञे त ॾिठईं त पंहिंजे घर वारी हिन वारी साॻी ने कबाई में पई आहे। वञी उनखे खोले कढियईं, चए ॾे हाल अहिवाल। चए हाल अहिवाल छा जानी तूं भलो थियो आहीं, तोखां सवाइ मुंहिंजी सरे कोन्दी, मां तुंहिंजी तूं मुंहिंजो, मां हिते मजबूरीअ को पई आहे न, को राज़ ख़ुशी त कोन्हे मुंहिंजी, अधे होॾे अहिवाल। चए अधो इहो कोट जो किंगुरो लॻो पियो अथई ऐं मां हीअ कपाई में हूंदी आहियां, सो मूंखे ईंदो आहे राति जो अची आज़ादु कंदो आहे, केचरी करे पाण सां सुम्हारींदो आहे, हेॾो होॾो ज़ोर ॿोर ॾींदी आयांसि, सो हुनजी मां ग़ुलाम लॻी पई आहियां। हाणे छा थींदो? चए हाणे छा वरी छा थींदो, हल त हलूं। हिन जो हल त हलूं। वरी उहे रवाना थी पिया साईं, अची भल हलां हल हलां हल हलां साईं, साॻी जॻह ते पुॻा जंहिंमहिल त उन महिल बि चवणु लॻसि पंहिंजी ज़ाल, इन जादूगर असांखे हिन जॻह तां पकिड़े वेंदो, होशियारी कप ज़ोर लॻाए, बाक़ी को पंध जो आयो असां करे वेंदासीं। उस्तानी जादूगर खे बि ख़बर पइजी वई। जादूगर बि मोटी जंहिंमहिल घर आयो, ॾिठईं त भणा कारीअरा कका अची वियो, जादू पखड़ी बसि हीअं चंद काना हुया, अची हिननि खे पुॻो, साॻियो ई वरी खयूं, अची पुॻो पंहिंजी मलात में, हुनखे साॻी कपाई में, हुनखे वरी दीवार जी चाउठ बणाए छॾियईंसि। हिकिड़ो कोट जो किंगरू, ॿियो दीवार जी चाउठ, ही ॿई भाइर हथी का थी विया, हुनजी घर वारी बि हथी की थी वई उन साॻे जादूगर वटि। छॾे हिननि खे वठि हुन जे नंढड़े छोकिरे खे, सो उन जो छा हाल आहे। सो हिन जी जेकी बादशाहज़ादी, हुनजी ज़ाल ऐं हुनजी भाॼे, उन अहिड़ो कमु कयो, हुन पंहिंजे पुट खे पढ़ायईं, मदरसे में स्कूल में पढ़ायईं, पर हिन जी जेकी दुनिया दौलत हुई, सो हिन जा ॿिया माण्हू ॿाहिरियां खाई विया, वज़ीर नौकर चाकर। ही उन हालत में पुॻा जो हिननि जी माउ जेकी हुई छोकिरे जी, उहा लटनि जी सिलाई करे उन छोकिरे खे पढ़ाए पई, पंहिंजो पेट गुज़र बि करे पई। हिननि वटि उहो ॾींहुं बि अची वियो। पोइ हलंदे होकारंदे हेठि छोकिरो पढ़ी पढ़ी कुझु जवान थियो, अची माउ को हाल अहिवाल ॿुधई, माउ जे हालत ॾिठई त भणा अमा मूंखे ॾुखियो थी पाले पई, हेॾो मसलो लॻो पियो आहे। अची माउ को हाल अहिवाल वरितई त ॾे हवाल मुंहिंजे अबे ऐं मुंहिंजे चाचे जो, तूं मूंसां कॾहिं बि हक़ीक़त नथी करे, अॼु मूंखे हवाल सॼो ॾे त छा मसलो आहे। ॾिठई त हाणे छोकिरो बि जवान थी वियो आहे, हिन सां हिनमहिल हक़ीक़त न कंदमि त कॾहिं कंदमि। अचे हिन सां तेर पितेर करे ॻाल्हि ॿुधाई त हीअं फ़क़ीर आयो, हीअं तुंहिंजी भाॼे खे, हीअं पिणे वियो उनजी जाचा में न मोटियो, चाचे वियो तुंहिंजी जाचा में ते बि न मोटियो। हीअ असांजी मिल्कियत, वॾा अमीर आहे, सुठी असांजी उथी वेठी, सुठो असांजो मान इज़त हुई। हाणे असां मां ही सिलाई करे तोखे पालियां थी पई पुट, ही माण्हू दुनिया असांजी ॿिया खाई विया, असां उहे ई अणबे आंडे ते सुके टुकरनि ते पिया था पलऊं। हाणे त इहा ई मूंखे ख़बर आहे, वधीक मां नथी चई सघां, कुझु बि करे सघां। चवंदा आहिनि अक्सर त इल्मु आहे, सो छोकिरो इल्मु पढ़ियो, हुनखे पंहिंजे हिसाब सां दिमाग़ इल्मी हिसाब सां हिनजी गुफ़्तगू, हिन जो आवाज़ु पंहिंजो अंदाज़ थी वियो। जट माण्हू ऐं चूत माण्हू जो त पंहिंजो हुन आवाज़ु हूंदो आहे हिसाबु। पोइ हीउ माउ खां पुछणु लॻो, अमड़ असांजे पीउ या असांजे चाचे जो कंहिंसां बि अहिड़े माण्हू सां वास्तो सौदो वापारु ॾेती लेती कुझु अथसि, त पोइ हिन शहर में त मां उन ॾे वञा, ॾिसूं हू केतिरो वफ़ादार बाबे वारनि जो दोस्त आहे, असांजी हेल्प केतिरी थो करे। हिन चयो त पुट मूंखे ॿी का बि ख़बर न आहे, पिणे वारनि जा सौदा वापार किथे आहे, पर हिकिड़ो वाणियो आहे जेको असांजे शहर जे ॾखिणे पासे ॾांहुं वेठो आहे, उनजी पंहिंजी मलात आहे, हिनमहिल सुठो पंहिंजे हिसाब सां अमीर माण्हू आहे। इन सां तुंहिंजे पीउ जी ॾेती लेती इन सां घणी हूंदी, हू हिन वटि ईंदो हो, केचरी वग़ैरह दोस्त ॾाढो गहरो इहो ई हुयुसि, ॿी मूंखे काई ख़बर न आहे। वधीक सौदा वापार किथे किथे हलंदा आहिनि, इहा असांखे ख़बर न अथई, बाक़ी इहा ॻाल्हि असां सां कंदो आहे त हीअं मुंहिंजो दोस्त आहे, इहा मूंखे ख़बर आहे। हिन जो सही आहे हाओ जे हाओ, हे नालो बि मां ॾसियुसि, सिधो सो वञी उन वाणे वटि वियो, वाणे खे सॾु करे उन सां मिलियो ॾाढो इज़त अदब सां, अची उन सां सॼो हवालु कयईं त हीउ फलाणो मुंहिंजो चाचो, फलाणो मुंहिंजो पीउ, मां उनजो अचे हिन भाकुर में भरियुसि सफ़ान वाणियो जेको हुयो हुनजी भाकुर में विधुसि, चई फलाण मां एतिरनि सालनि में जाचा हुई,
कयमि पे त हीउ काॾे वियो कीअं मसइलो थियो। अगरि तव्हां एतिरी तकलीफ़ूं सहो था पिया, तुंहिंजी माउ सिलाई करे तोखे वॾो कयो आहे, पालियो आहे, जे इहा मूंखे ख़बर हुजे आहे तव्हां हिन मुंहिंजे शहर में किथे तव्हां कुंड में वेठा हो त मां ईअं तव्हांखे ईअं इन हालत में न तगड़ ॾियां हा। सो हाणे तूं मुंहिंजी अखियुनि ते जेतिरी दुनिया खपे तूं खण, सम्झी ईअं पिणे जा मूं ते वॾा थोरा उन वाणे चुसि। सो हाणे जीअं चवें तीअं मां कयां, तूं मतिलबु त मां तुंहिंजो नौकर आहियां, तुंहिंजे पीउ जी हीअ सारी मिल्कियत मूंखे तुंहिंजे पीउ जी आहे, सम्झी ईअं मुंहिंजो को बि हाल कोन हुयो। वधीक तुंहिंजी माउ किथे आहे, तूं अची उनखे वठी, हीअ हवेली मुंहिंजी तव्हांजे हवाले आहे, मुंहिंजी अमड़ी आहे, मुंहिंजा बच्चा आहिनि, मुंहिंजो कुझु बि आहे, सभु कुझु तव्हां आहियो। सो मूंखे कंहिं जान जी ख़बर न त तव्हां कहिड़ी कुंड में हुयो। सो हिन जी ॾाढी हिन पंहिंजे हिसाब सां हमदर्दी ॾेखारी, चए पिणे वाक़ई मुंहिंजो सचो दोस्त हुयो, इन जहिड़ो को वफ़ादार कोन्हे को, उन जा मूंखे थोरा थियल थोरा वॾा यादि था अचनि। सो तूं हेतिरी ॾुखी ज़िंदगी गुज़ारी आहे, तोखे जेतिरी दुनिया खपे मां ॾींदुमि, बाक़ी तूं जी माउ किथे थी रहे उते वठी आहे त मुंहिंजी हवेली में हिते रहे, जेसि ताईं तूं वञ पंहिंजे पीउ माउ जी दाज में वञे थो त मां तोखे इजाज़त ॾियां त ओतिरा ॾींहं अमड़ मुंहिंजी मौत रहे। तुंहिंजी अमड़ माना मुंहिंजी अमड़ थी, बसि इहा वठी आहे त मौत रहे। 7 दुनिया जा खच्चर हे काई गॾु अची बीठो, हू पंहिंजी माउ वठी साॻी वाणी वटि जंहिं महिल आयो, वाणे खे वाणियो चवणु लॻसि उन पंहिंजी दोस्त जे पुट खे त हीअ 7 खच्चर दुनिया जा भरियल अथई, जेको इन्हनि मां केतिरा 7 ई कांए 7 ई ॾींदोमांइ, जंहिंजा 7 ॿिया घुरंदे उहे बि ॾींदोमांइ, तुंहिंजी वधीक मर्ज़ी आहे, हीअ तुंहिंजे लाइ आहिनि, सभु कुझु तुंहिंजी आहे। माउ खे उते घरवारी मतिलबु माउ खे उते छॾियईं, हिन पंहिंजी घरवारीअ खे वाणे चयो वञी त हीअ तव्हांजी अमड़ आहे, मुंहिंजी अमड़ आहे त तव्हांजी बि अमड़ आहे, हिन जो एतिरो ख़्यालु रखो जे हिन जे का बि ॾुख तकलीफ़ आई त तव्हांखे मां बचकींदुमि न। पंहिंजे वाणी पंहिंजे ॿारनि बचनि खे चयो हिन जी एतिरी ख़िदमत कयो। सही हिन खे पंहिंजे हिसाब सां छॾे, हुन चयो भाउ मूंखे खपनि सिर्फ़ु 3 खच्चर दुनिया जा, मूंखे 7 न खपनि, बसि इहे ई खपनि, मां वधीक न काईंदुमि। हिन जो सही आहे, हेॾे हकिलींदो होकारींदो पाण सां दुनिया जा 3 खच्चर काए, छोकिरो उहो रवानो थी वियो, हलंदो हकिलींदो होकारींदो साॻी जॻह ते पुॻो जिथे धनार बीठा। अची धनारनि सां सॼो हाल हवाल तेर पितेर पुछा कयईं त हीअं हेड़े आरे पारे तक़रीबन साल थी विया आहिनि 2-3, कंहिंखे यादगिरी का ख़बर चार चए वाक़ई बि हीअं आरे पारे वाक़ई आया असांखे ज़हन ते आहिनि थोरा। सो इन चोटियारी शहर ॾे विया आहिनि, पर उहे अॼु ताईं मोटिया न आहिनि, अलाए मोटी आहे काई ख़बर न आहे, तूं पियो त यादगिरो ॼारे, मूंखे त यादि बि कोन आहे। धनारनि चयो असांखे त, चई सही आहे, चई हिते पोइ तव्हांजे ॻोठ में को वॾेरो को चङो मुड़ुसु को आहे हिते तव्हांजे पंहिंजे हिसाब सां ॻोठ में, तव्हां ज़रूरु कंहिं ॻोठ में रहंदा हूंदव धनार हो त? चई हा वाक़ई असांजे ॻोठ में आहे, फलाणे नाले असांजो वॾेरो आहे ॻोठ जो, चङो मुड़ुसु बि आहे, सो फलाणे पासे ॾे वेठो आहे। हिन जो सही आहे, हीअ दुनिया जा छोकिरो 4 खच्चर काए सिधो सो उन वॾेरे ॾे वञी पुॻो, उन वॾेरे सां मिलियो, वॾेरे हिन जी ॾाढी ख़ुशि ख़राबत कई, हेॾो होॾो मानी नंगर टुकर खाराईंसि। हिन खां हाली हवाले थियो त ॾे हाल हवाल काॾे वञे थो पियो, छा मसइलो आहे, कीअं तो निकितो आहे, कहिड़े हिसाब सां निकितो आहे, भली करे आए। हिन पंहिंजे हिसाब सां हाल हवाल त मां जा ही 3 खच्चर दुनिया जा भरे अचां थो, वञा थो इन चोटियारी शहर ॾे, जादूगर जो शहर आहे, इहा सॼी तव्हांखे ख़बर आहे बि आहे कि हा वाक़ई इहो जादूगर जो शहर आहे। अगरि जे मां हितां सही सलामत मोटियुमि त ही खच्चर दुनिया जा जेका ॾेयूं थो वञा इहे मां वापसि वठंदोमांइ। अगरि जे मां हिकिड़ा हफ़्ते में या 15 महीननि में न मोटियुमि साल में त ही तोखे हिलाल मूंखे मतिलबु त हराम आहे, मतिलबु मां न हूंदुमि तोखे हिलाल आहे, तूं भली मुंहिंजी दुनिया खपाए सघे थो। सो इहा ॻाल्हि आहे। उहो चवणु लॻो त हीअ त तूं चवें थो साल हिकिड़ो, पर हीअ 5 साल पई हुजे ते बि हीअ तुंहिंजी अमानत मौत पई हूंदी दुनिया, तूं घबराए न, जेके ला धड़क थी वञी पंहिंजे हिसाब सां कमु करे, हीअ तुंहिंजी मौत अमानत शइ आहे। हुन वॾेरे हिन खे ॾाढी दिलदारी ॾिनी, ॾाढो हेॾो होॾो, हीअ हकिलींदो होकारींदो सिधो सो वञी उन चोटियारी शहर ॾे रवानो थियो, जिथे उहो सौदागर ऐं सोना वारो रहंदो हुयो लोहर।
पोइ हुन लोअर रस्ते सिधो सो वञी मिलियो लोअर सां अॼु ख़ुशि ख़राब लॻी साॻियो टाइम वॻड़ो शाम जो राति जो लोअर हिन साॼी हक़ीक़त लोअर सां हिन करे ॿुधाए लोअर हिन जो वाक़ई बि एतिरो टाइम थी वियो आहे इहे हमरा वाक़ई बि आया हुया इहे विया पोइ आहिनि विया इहा काई मूंखे ख़बर न अथई बाक़ी जादूगर वाक़ई ईंदो आहे सुबुह जो वठी शाम ताईं मूंसां धाड़े रांदि खेॾंदो आहे ढारे सो इहा ॻाल्हि आहे बाक़ी तूं वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे तुंहिंजा भाइर चाचा थिए भाॼे थिए इहे हलनि चाची थिए हलनि त तूं वठी वञ चई हाओ हा साईं ख़ैर सां थी सुबुह सां हिन साजरो उथारियो पंहिंजे उन साॻी नीगर खे छोकिरे खे छोकिरो सिधो सो वञी पोइ पासे छपी वेठो जीअं निकितो ॿाहिरि हलियो वियो हीउ जादूगर तीअं ई अंदरि घिरी वियो ॾिठई त भणा चाची वाॻे कपाई उन साॻी में पई आहे अची चाची खे कढी चाची को पुछा की ॾे हाल अहिवाल चाची करे मिली त सही पर उहो सुञाणे ई कोन पई हेतीड़ो फिटी करे आई हीउ हाणे मुड़ुसु जवान थी वियो चई तूं केरु आहे चई मां फलाणे जो बादशाह जो पुटु फलाणो चई तूं हेतीड़ो ऐं हेॾो चई हा मां चाची हेॾो थी वियो आहियां सो हाणे ॾे हाल अहिवाल चाचे ऐं अबे जो चइबा चाचा जेको आहे सो कोट जो कुंगरू लॻो पियो अथई ऐं पिणे जेको आहे तो चाउठ लॻी पई आहे दर कोट जी चई हाओ चई हाणे कीअं मसइलो थी चई हल त हलूं चई न हल त हल हूअ बि तयारु थी वई छोकिरो अकुलमंद हुयो छोकिरे चयो त हाणे तोखे मां वठी वञा हू जादूगर आहे हू हुनजी जादू घणो आहे हू न छॾींदो असांखे मां ॿुधियो हुन किताब पढ़िया हाणे कहाणियूं पढ़ियो त जादूगर जो साह कंहिं न कंहिं शइ में हूंदो आहे तूं हाणे हेतिरो मूं ते महिरबानी करे इन जादूगर खां रुॻो मूंखे इहो पुछा ॾे त हुनजो साह कहिड़ी शइ में आहे पोइ तूं बि आज़ादु त मां बि आज़ादु चई हाओ हा हिन साईं सॼी भाॼे सां तेर पितर हाल अहिवाल कीअं चई सही आहे राति अचे त मां पुछा करे तोखे ॿुधाईंदुमि हे सिॼ जीअं लथो हे निकिरी वियो हू जादूगर साॻियो आयो उन बादशाहज़ादीअ सां चटो कयो जेको पंहिंजे हिसाब सां वेठा जंहिं महिल सुबुह थी ख़ैर सां हू त साॻे लोअर वटि राति रहियो वञी सुबुह थी ख़ैर सां सिधो सो हार सिंगार करे पर हू पंहिंजी भाॼे खे छोकिरो अकुलमंदो चई वियोसि ईअं तकड़ करे पुछा न कजांइ जॾहिं हू जेको जादूगर आहे हिकु चाउठ जे पेर अंदरि हुजेसि ॿियो ॿाहिरि हुजेसि इन विच में हुन खां पुछा कंदे हुनजो अकुलु ख़ता थी वेंदो हू तोखे ॾसे छॾींदो न त हूअं कोन ॾसींदो चई सही आहे जंहिं महिल जादूगर हार सिंगार करे बादशाहज़ादीअ खां मोकिलाइण लॻो त बादशाहज़ादी दरवाज़े ताणी गॾी आई जंहिं महिल हिकिड़ो पेर चाउठ जे अंदरों रखे ॿियो ॿाहिरों विच में हुजे त बादशाहज़ादीअ पुछा की त मुंहिंजा महबूब हुनखे महबूब कॾहिं बि न ॻोठियो हुन पहिरियों चकर महबूब जो ॻोठियुसि त हिन यार जो अकुलु ख़ता थी वियो हिन खां पुछा की तूं त वञे थो वञी लोअर सां सॼो ॾींहुं रांदि खेॾी ढारे रांदि सॼो ॾींहुं पंहिंजो टेम गुज़ारे पोइ थो अचे हिते मूंखे विंदुर काशे अहिड़ी शइ ॾेयूं वञ जेकी मां पंहिंजे हिसाब सां विंदुर कयां न त ॾींहुं मुंहिंजो ॾाढो ॾुखियो थो गुज़रे हिन जो छा ॾेई वञाए चए पंहिंजो साह चई चरी थी आहियां छा साह पंहिंजो तुंहिंजो मूं में आहे मुंहिंजो तो में आहे मतिलबु त हिक ॿिए में साह आहे साह कीअं ईंदो चई हा मां मञा थी वाक़ई बि मुंहिंजो साह मूं में आहे तुंहिंजो साह तो में आहे पर मां ॿुधो आहे त जादूगर जो साह जेको आहे कंहिं न कंहिं शइ में हूंदो आहे इहा शइ जेकी आहे तूं मूंखे ॾेई वञ सो मां उन सां रांदि पे खेॾंदुमि हिन जो चरी वाक़ई बि तुम्हारी ॻाल्हि सची आहे त जादूगरनि जो साह हूंदो आहे कंहिं शइ में पर मुंहिंजो साह हिते कोन्हे को चई किथे आहे चई जेकॾहिं परे आहे त पोइ तोते मयार न आहे जे वेझो आहे त पोइ भला उन हिसाब सां थींदो न अघु हिसाब जादूगर जो अकुलु हुयो ख़ता थी वियो हिनखे सॼी हक़ीक़त करे ॿुधाईं त हितां हीअं ॿ जंगल आहिनि उन में नाग ऐं जानवर रहनि था वरी उहे जंगल ॿ पूरा थियनि था त वरी अचे थो देवनि जो मुल्क उते देव नांग उते उहे रहनि था वरी अचनि था 7 समुंड उहे 7 समुंडनि खां पोइ थो अचे दरियाहनि खां पोइ समुंड थो अचे 7 दरिया था अचनि 7 दरियाहनि खां पोइ समुंड थो अचे उन समुंड जे उते आहे हिकिड़ो गुंबस
जबल में मथे हिकिड़ो गुंबुस आहे, उन गुंबुस में अंदरि पिंजरो आहे सोनो, उन सोने पिंजरे में तोतो आहे, उन में मुंहिंजो साहु पियल आहे। हाणे तूं ॿुधाए एतिरी मंज़िल तो मां साहु खणी तोखे ॾींदुमि त मां कहिड़े हिसाब सां पुॼंदुमि, कीअं मोटंदुमि। चई वाक़ई बि मंज़िल वॾी आहे, तूं बेमयार आहे, तूं भली वञी सघीं तूं। चई सही आहे, वञा पोइ। चई वञ। हे सिधो सौ साईं वियो साॻे लोहर वटि, हीअ सिधो सौ वरी पंहिंजी सिधो सौ चाचीअ ॾे आयो। चाचीअ खां जे हाल अहिवाल पुछा कई त ॾे हवाल जेको चयो मैं कमु। चई हा पुछा कई मां। चई हितां वेंदे 2 जंगल ईंदई, ॿिन्ही जंगलनि में सभु जानवर अथई, देव अथई, नांग अथई, बलाऊं अथई। मतिलबु त जंगल हिकिड़े में नांग बलाऊं अथई रुॻो, शींहं हाथियूं वग़ैरह, ऐं ॿिए में नांग देव रहंदा आहे। ऐं वरी 7 दरिया आहिनि, 7 दरियावनि खां पोइ समुंड आहे, समुंड जे मथे जबल ते गुंबुस आहे, गुंबुस में लोहो पिंजरो, लोहे पिंजरे में तोतो आहे, उन तोते में हिन जो साहु आहे। हिन जो सही आहे। हे पुछी से रवानो हकले हो करे सिधो सौ वञी उन वॾेरे वटि वियो। वॾेरे खे चयईं त हाणे मूंखे 7 घोड़ा खच्चर खपनि। उन्हनि 7 खच्चरनि में बकरनि जा जेका कोई मूंखे उन में गोश्त खपे, 7 खच्चर मूंखे भरे ॾे। हिन जो सही आहे। सही हुनजी दुनिया उते जाम हुजे, उन महिल वॾेरे कहिड़ो कमु कयो, उन्हनि हिकिड़े धनार खे वञी बकरनि जेके चई भाई खच्चर दुनिया जो वठि, हे टोटल धणो असांखे ॾे। चई हाओ, खच्चर में वॾो माल हुजे, हुन में बकरियूं अधु बि कोन पिए कई न। 4 धनार बेज़ार थियो मुंहिंजो। उन महिल साईं देरी न कई, बकरियूं काईंदा, सिलींदा, कुआरींदा, वञी उन खुर्जुनि दुनिया जी भरबी आहे, गोश्त जो भरे हिनखे 7 खच्चर ॾिनई। हे त हक़ल न होकारींदो, हे रवानो थी पियो साईं। जी हाणे मोटियुमि त सही आहे न, त इहो हिन को मोकिलाए रवानो थी पियो। हा ॾिठईं त जंगल में अचे थो पियो हिकिड़ो बघियड़, वात फाड़ियूं हूंदो अचे पियो, खॾनि गोश्त जी ॼंग ठका खणी बकरीअ जी ॾिनई, त उनखे उहो खयूं पंहिंजे मुंहं तां वेंदो हुयो। हाथी अचे पियो, हाथी काचे पियो, उनखे ॾिए पियो। वरी ताईं शींहं अचे, भोली अचे, बांदर अचे, जेकी शइ अचे पंहिंजे हिसाब सां गोश्त ॾींदो उन जंगल में टपंदो हलंदो वञे पियो। शींहं हेॾो ॾिसण अचे थो पियो, वात फाड़ियूं, वरी उनखे गोश्त उछलियो, गोश्त खयूं हलियो वञे। वरी जंहिं महिल ॾिठईं त बणा गोश्त खपी आहे, को शींहं अचे वरी पोयों गड़ो खयूं वञे, को हेॾो खयूं वञे, को हाथी खयूं वञे। हे सॼो जंहिं महिल जंगल क्रास हुनजी हद करे बीठो त हिन जी काशी न रही। हाणे अची वियो देवनि जो मुल्क। साईं देवनि ऐं नांगनि जो मुल्क अचियो। हीअं हक़ल न होकार अचे पोइ ॾिठईं त बणा हिकिड़ो नोर आहे, सो नांग खे खाइण जी तयारी आहे। हू वण ते मथे आहे, नांग नोर हेठों बीठो आहे, पर पाण में टकरो पियो थो हले न। अक्सर माण्हूअ जी अलाह हैसियत वॾी कई आहे, जीअं जो उन माण्हूअ खे नोर जो ॾिठो त नोर खणी रवानो थी पियो। आ कई नोर भॼी वियो, नांग जीअं आयो, नांग अचे हिन खे चेल में वकड़ हणी अचे, हिन खे खाइण जी तयारी कई। हिन चयोसि चई अगरि तोखे नोर पियो खाए, तूं दाऊं पियो करे, हू नोर मूंखे ॾिसी भॻो आहे, मां तुंहिंजी जान बचाई आहे, तूं वरी मूंखे खाइण लाइ भॻो थो अचे, शर्म नथो अचई। नांग खे हिन चयो। नांग खे जो उहो मेणो हुयो ॾिनई त नांग न हुयो, हिकु देव जो पुटु हुयो, हिकु उन मुंडी मतिलबु माण्हू जे रूप में थी बीह रहियो अचे। हिन सां हाली हवाले थियो त वाक़ई तूं मुंहिंजी जान बचाई आहे, तुंहिंजो वॾो थोरो वॾी महिरबानी। हिन सां चयो त हाणे तूं मुंहिंजी ज़िंदगी बचाई आहे, हाणे तूं मूंसां हले काथो जो मुसाफ़िर आहे, मां पंहिंजे वठी थो हलां पंहिंजे पीउ माउ ॾे, देवनि ॾे, पर तोखे कोन खाईंदा। मां जे हूंदे तोखे कुझु बि न चवंदा, जेको गल मुंहिंजो सिर वेंदो पोइ तुंहिंजो वेंदो, तूं रुॻो मूंसां हल। हाओ जे हाओ सिधो सौ साईं उन देव ॾे विया, सिधे ॾे उन ॾे पीउ ॾे माउ ॾे ॾिठनि त भला हे वठी थो माण्हू जो गोश्त, मांस कॾहिं खाधो कोन्हे, एतिरा साल थी विया आहिनि। हिन सफ़ा तयारु थी देवनि जो हमिलो थियण वारो, त हिन चयो त भाउ अगरि मूंखे मारियो, हिन मुंहिंजी जान बचाई आहे, पोइ हिन खे भली तव्हां मारियो, छा बि कयो तव्हांजी मर्ज़ी। जंहिं महिल इहो ॿुधो उन देवनि जे सरदार उन जे पुट जे ई सभिनी हक़ल के मतां कंहिं बि हिनखे हथु लाथो आहे त उनखे मां ॾिसी रहंदुमि। सभु पोइ हिते हटिया अची हिनखे पंहिंजे हिसाब सां जेको हुते खाधो हुजे, जेको इंसानी खाईंदो हिनखे पंहिंजे हिसाब सां खाराइनि। हिन खां हाली हवाले थिया, सिधो सो हाली हवाले थी। जंहिं महिल हिनखे चवंदो भाउ राति बात रहिया, सुबुह थी त हिनखे मोकिलण लाइ जंहिं महिल अचे पियो त हिनखे अॻे ई हुन चयो, छोकिरो नांग जे रूप में जेको हुयो
उन चवणु लॻोसि हाणे बाबो तोखां पुछूं सुबुह ते पुछा कंदो असांजो रवाज़ु हूंदो आहे जेको बि ईंदो आहे ख़िदमत उन कंदा उन खां पुछंदा आहियूं जेकी शइ घुरंदो आहे उनखे ॾींदा आहियूं। हाणे बाबे खां कुझु बि न घुरिजांइ हिकिड़ो आङुर चीच में विंडो छलो अथसि उहो छलो ई घुरिजांइ ॿियो कुझु बि न घुरिजांइ उन में एतिरी करामत आहे जो उहो बाबो तोखे पाण ई ॿुधाईंदो। जे हाओ हीअ सुबुह सां ॾींहुं आयो सभिनि खां मोकिलणु लॻो जंहिंमहिल मोकिलाए रवानो पियो थिए त पुछा कयो त उन देवनि जे सरदार उनजे पीउ छोकिरे जे तव्हां जेको घुरिणो अथई घुर चइबा तुंहिंजो ॾिनो अलाह जो ॾिनो मूंखे गंजा मूंखे ॾे त ते बि इन आङुर में जेको छलो अथई विंडो इहो मूंखे ॾे। हिन जो इहो कोन ॾींदुमि। वरी चई जेको घुरिणो अथई घुर हुन बि साॻी ॻाल्हि करे मूंखे विंडो छलो खपे चई इहो कोन ॾींदुमि। जंहिंमहिल टियों चकर चईंसि भला नथो मुड़े तुंहिंजी मर्ज़ी उन महिल लाहे खणी विंडो छलो ॾिनईसि। चई हाणे हिन जी एॾी करामत हिकिड़ी इहा आहे हीअ आङुर तो मथे कई हूंदे भले जिन हुजे भूत हुजे शींहुं हुजे कहिड़ो जानवर आहे हिन जो मां सरदार आहियां हीअ आङुर जो छलो ॾेखारींदे तोखे कुझु बि न चवंदो वापसि पोइ ते मोटियो वेंदो। ऐं ॿी करामत इहा आहे दरिया हुजे समुंड हुजे तूं आङुर मथे कई वञे तोखे पिनी ते पाणी न ईंदो सत मरे पाणी पेर ॿोड़ तोखे लॻंदो तूं सुकून सत समुंड ते घुमंदो तूं जे हाओ। ऐं वरी ॿी करामत एॾी त भले केॾी बि ताक़तवर केॾो बि लो सख़्तु हुजे हिन जो थोरो जीर ॾिए त उहो टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। हिन जो वॾी करामत आहे। हे सिधो सो हकिलंदो हुजे पोइ ॾिठईं त बणा शींहुं थो अचे खणी जो आङुर मथे करे ॾेखारियईं शींहुं वापसि वियो हलियो। आया दरिया से आङुर मथे कई वञे दरिया पाणी पेर ॿोड़ मस सिधो सो दरिया सत ई टपी वियो। आयो सिधो सो समुंड ते ॾिठईं त वाक़ई गुंबस मथे लॻो पियो हाणे गुंबस ते चढ़ी वियो। हाणे गुंबस त लो हुजे न बकाए थोरो जीर थो ॾिने त वाक़ई उहो टुकड़ा टुकड़ा थी पियो उन में लोहो पिंजरो सोनो पियो उन में तोतो पियो आहे। हेरे सिधो सो लोहे पिंजरे सिधो तोतो खणी रवानो थी पियो सोने पिंजरे सिधो हलंदो होकारींदो सिधो सो राति हुनखे साॻी हंधि पई उन देवनि वटि उते रहियो हेॾो होॾो हाली हवाले थिया पंहिंजे हिसाब सां राति रहियो सुबुह सां खेर सां मोकिलणु लॻो। हाणे चवणु लॻो देव त हाणे एॾी मंज़िल ते तूं कीअं करे वेंदे जंगलनि मां हेॾो होॾो पहाड़नि मां हाणे उॾेली खटोली मां ॼाणे थो हिन खे जिथे चवंदे उते तोखे लाहींदी बसि हे मुंहिंजे तरफ़ां तो तोहफ़ो सम्झ। हिन जी हाओ हुनखे उॾंदड़ खटोली ॾिनई हीअ चढ़ी चयो त मूंखे उॾंदड़ खटोली उते पुॼाए जिथे फलाणो वॾेरो आहे। सिधो सो उन वॾेरे वटि आयो वॾेरे खे हवाल कयईं वॾेरे ॾिठो भणा तोतो ऐं पिंजरो त वॾेरे खे दिलि में घिरी वियो पिंजरो चईं त मूंखे तोतो ऐं पिंजरो खपे। चई वॾा वॾेरे खे चवणु लॻो वॾा तुंहिंजी संगत पंहिंजा में थी वई आहे हेॾी तूं मूं ते थोरा कया न पिंजरो तोखे ॾींदुमि मुंहिंजो कमु पूरो थियो पिंजरो तोखे ॾींदुमि बाक़ी तोतो सिर्फ़ु तोखे नथो ॾेई सघां। चई हाओ ख़ासि हिन मां तोते लाइ त महिनत कई आहे। हिन ते मोकिलाए वरी सुबुह ते रवानो थी पियो सिधो सो वञी उन लोहर वटि पिंजरे सिधो रहियो राति। हाणे ख़ैर थिए सुबुह त ॾिसूं मुक़ाबिलो छा थो थिए। हाओ सिधो सो आयो सुबुह तां उथारियो त जीअं साॻो पिंजरो खणी वञी उते बीह रहियो। हाणे त सोचो अंदरि हले पियो मुनागू देव जो ऐं हिन जी भाॼाई जो मतिलबु त चाचीअ जो ऐं देव चवणु लॻुसि अॼु दिलि मूंखे अलाए छा थियो आहे मुंहिंजो जिस्म जेको सड़े थो पियो मूंखे सफ़ा सुकून न आहे साह खे अलाए छा मसइलो थियो आहे ॼण ईअं सम्झां थो ॼण मुंहिंजे कंहिं साह में हथ विधा। हूअ चवणु लॻी तुंहिंजो साह एतिरी मंज़िल ते बंदि आहे उते साह में तुंहिंजे हथ पिया यार खामखां ड्रामो थो करे पियो हूअ ॻाल्हि पाण में गुफ़्तगू करे रहिया त हो बि पिंजरे मां तोतो कढी सिधो सो वञी हिकु चाउठ जे पेर अंदरि ॿियो ॿाहिरि करे उते बीह रहियो। जंहिंमहिल देव जी जो हिन जादूगर जी अखर पई त हिन ते तोते ते पिंजरे ते हिन जो साह जिस्म में छॾायो। हिन चयो त हाणे ॾे हाल अहिवाल छा थो चाहीं। चई ख़ुदा जो वास्तो ते मूंखे न मार। चई पहिरियों तूं हीउ जेको ज़ुल्म कयो आहे इहो असां सां घटि कयो आहे असां सां कहिड़ी दुश्मनी तुंहिंजी। चई मां हिन ते आशिक़ु थी पियो हुउमि। चई आशिक़ु त थी पई पर दुश्मनी त कोन हुई न का। चई न हिन शहर ते तुंहिंजी कहिड़ी दुश्मनी जो तूं सॼो शहर पिंड बाण बणाए फिटी कयो आहे। चई हिन सां बि का दुश्मनी कोन्हे। चई हाणे सभ खां पहिरियों मुंहिंजे चाचे ऐं पीउ खे आज़ादु कर जेका तुंहिंजे क़ैद में न देरी न के जादू जो हुई त हो कोट जो कुंडड़ो ऐं हो कोट जी चाउठ हुयो ॿई सही सलामत थी विया।
चई हाणे हिन शहर जो जादू ख़तमु कर, सॼे मुल्क जो जादू ख़तमु कर। सॼे मुल्क जो जादू ख़तमु जो कीअं त उहे माल जी रंभू, उहे माण्हुनि जो आवाज़ु, सॼो मुल्क सही सलामत थी वियो। चई हाणे तूं ज़ुल्म घणो कयो आहे, तोखे बख़्शिश का बि न आहे। देरी न की उन महिल ई मुंडी पटे हिन खे पूरो करे देव खे सिधो सो वञूं लोअर वटि आया। लोअर खे चईं त भाउ हाणे हू तुम्हारो पीउ त मारे छॾियोसीं, हाणे हीअ मुल्क तोखे बादशाही था ॾियूं, तूं बादशाही पंहिंजे मुल्क जी तूं संभाल। हाणे हीअ बादशाही जेकी आहे तूं हिन बादशाही ते वञी वेह, सॼी मिल्कियत जो वारिस तूं आहे, हाणे तुंहिंजी सॼी मिल्क बादशाही आहे। सो असां हाणे पंहिंजे मुल्क वेंदासीं। सही पंहिंजी चाची ऐं चाचो ऐं पंहिंजो पीउ वठी सिधो सो वञी उन मुल्क ते पुॻा। उन साॻे वॾेरे सां बि मिलिया, वॾेरे खे वञी पिंजरो ॾिनई। वॾेरे खे चई भाई हीउ मां पीउ, मुंहिंजो चाची, मुंहिंजो चाचो, हीउ मां आज़ादु करण लाइ सॼो कमु कयो। उन वॾेरे हिन जी ख़िदमत पंहिंजे हिसाब सां कुकड़ा छेला कोठा ॾाढा हिन खे खारे प्यारे हथ कॾहिं वञी सिधो सो पंहिंजे उन साॻे वाणीअ सां मिलिया। अॼु वाणीअ खे चइनि सॼो हाल ई हवाले थिया त भाउ हीअं मसइलो, हीअं सॼी ॻाल्हि पितेर पितेर करे से कल्ह ॾिठासीं, ॾाढा ख़ुशि लॻा पिया, पंहिंजे बादशाही में आज़ादु थी विया। सो हीअ कहाणी जे पसंदि अचे त प्लीज़ यार सब्सक्राइब त लाज़मी कयूं वञो, छो सब्सक्राइब नथा कयो त मज़ो नथो अचे।